सचो सतराम परसों संत राम दरबार जिन प्यार भरी भूमि थे पूज पंचायत एसएसडी मंदिर महाराज को संगत में प्यार से रचायल शहनशाह सतगुरु संत रामदास साहब जी 101 साल वर्षी महोत्सव के शुभ अवसर पर इन सुहाने समारोह में शामिल थे आयो सुन प्यार भरी गड़न में सबनी भावरन भेनरन बारियाल मेहमान ऐसी संगत के पूज डली साहब संत रामदास लड़की साहब की तरफ आशीर्वाद शुभकामनाओं असे जगह में कहीं संत महात्मा दरवेश देव या अवतार के नाले ते कोई प्रोग्राम मेलो या उत्सव मल्हाई ना आयो तो उनजो मकसद सिर्फ इहो ही होंदो आहे तो उन शुभ अवसर ते उन्हनि महान संतन जी जीवन संदेश ऐं सिख्याउनि खे साम्हूं रखी कुछ पंहिंजो पाण खे उन रस्ते जो राही बणायो कुछ पंहिंजो पाण में उहे सद्गुण धारण कयो जन ते अमल करे असां पंहिंजे जीवन के सफलता ॾेई सघूं ये संत ये महात्मा ये दरवेश असांखे सदाई कुछ न कुछ करण सेखारींदा आहिनि उहे असांखे चवंदा आहिनि त मालिक इहा वॾी कृपा कई आहे जो असांखे 2 हथ ॾिना आहिनि हक़ीक़त में इन्हनि हथनि जे करे ई असां इंसान आहियूं जेकॾहिं उहो सिर्फ़ु 2 हथनि खे 2 पेरनि में बदिलाए छॾे हा असांजी शिकिल ई कहिड़ी थिए हा 4 पेरनि वारा केतिरा घुमंदा वरंदा हूंदा ऐं हथ असांखे उन हिम्मत जा ॾिना आहिनि त हथ आहिनि त कुझु करूं हथ ते रखी वेही न रहो छाकाणि ही जनम ही जीवन इंसानी असांखे जेको मिलियो आहे उहो कुझु करण जे लाइ जेकॾहिं हाणे कुझु कयोसीं त पोइ असांखे अॻिते कमु ईंदो असां इंसान में महान बणिजी वेंदासीं जेकॾहिं हथनि में कमु न वरितोसीं त पोइ पतो न आहे केतिरी जीड़ियुनि जेके हैवान चयो वेंदो उन्हनि में असां में इहो फ़र्क़ु आहे असां ॾिसंदासीं कंहिं जानदार खे कंहिं जीव खे असांखे कॾहिं को मच्छर कोई मख कोई चीज़ असांजे बदन ते किथे वेहे असांखे कोई ख़ारिश थिए असां आराम सां खणे सघंदा आहियूं उॾारे सघंदा आहियूं परे कंदा आहियूं यानी पंहिंजी हिफ़ाज़त करे सघंदा आहियूं हथनि सां पर असां ॿियनि जानवरनि खे ॾिसंदासीं ॿियनि जानदारनि खे ॾिसंदासीं के ज़बान सां चिटींदा हूंदा के लॻींदा हूंदा के वीचारनि खे केतिरी तकलीफ़ हूंदी केतिरो हिक ॿिए खे भाॼी हिलाइण जी कोशिशि कंदा आहिनि सिर्फ़ु कंहिंखे उॾारण जे लाइ असां कंहिं बि जीव सां पंहिंजी भेट कंदासीं त पोइ ॿियनि जीवन खां असां इंसान सभ खां वधीक उत्तम ऐं श्रेष्ठ थियूं ऐं असांजी उत्तमता ऐं श्रेष्ठता असांजे हथनि जे करे आहे हथ जो मक़सदु आहे कुझु करे गुज़रण यानी जेकॾहिं हिन जीवन में हिन जन्म में असां कुझु कयोसीं त पोइ असां इंसान जो महान बणिजी वेंदासीं ऐं ही जन्म असांजी सोच वीचार हिम्मत ऐं जुरियत वारो जन्म आहे इन करे हिन जन्म में असां सदाई अॻिते वधणु चाहियूं असां ॾिसंदासीं मालिक जेतिरो असांखे ॾे असां चाहींदासीं अञा वधीक हुजे अञा वधीक हुजे जेको वधीक वधीक जी चाहत आहे
ये हकीकत में मालिक सां मिलण जी चाहत आहे। छाकाणि त असां एतिरो कुझु पाइण चाहींदा आहियूं हिन जनम में जो जिते जीवन ही पूरो थी वञे, ज़िंदगी पूरी थी वञे, पोइ बि कुझु पाइण चाहींदा आहियूं। इन करे असां ॾिसंदासीं हिन जनम में असांजी चाहत हूंदी आहे त मूंखे भई कुझु मिले, मूंखे माल स्वर्ग मिले, मालिक जी रहमत मिले, लाइ छा छा चाहींदा आहियूं। यानी इन जनम में असांजी चाहत हूंदी आहे यानी मरण खां बाद में असांखे सुख मिले। जॾहिं सभु पतो आहे त मरण खां बाद असांजो जेको जिस्म आहे उनखे जलाए छॾींदा, साड़े छॾींदा, ख़तमु करे छॾींदा, पूरे छॾींदा, कुझु बि करे छॾींदा। यानी मौत खां बाद में सुख, जेको असां मौत खां बाद जो सुख जी चाहत आहे, इन जो मक़सदु इहो हूंदो आहे असां हिन जनम में कुझु करूं त सही, पर एतिरा सत्कर्म, एतिरियूं चङाइयूं, एतिरियूं भलाइयूं जेको करूं हिते फल अॻिते मिले, मरण खां पोइ सुखी रहूं, ख़ुशि रहूं, उन मालिक जी रहमत खे पाए वठूं। तंहिंजे करे ही जीवन कुझु करण जो आहे, ही जनम कुझु करे गुज़रण जो आहे। ऐं असांजी इहे महात्मा, इहे दरवेश असांखे चवंदा आहिनि हथ हथ ते धरे हिन जनम में वेही न रहो, उथो जागो वधो। शहंशाह सतगुरु साईं सतरामदास साहिब जो मिसाल आहे त हिकु दफ़ो थर जे पासे विया, रात जो सत्संग थियो, भॼन थियो, ॾींहं ते रहिया, शाम थी, अञा त हिकु ॿ ॿिया बि रहियल आहे। भाई रामन खे चयो, भाई रामन कुझु रोटी खण। चङी रोटी ॿधी, साईं जन हलंदा रहिया। हिकु साईं जन ॿियो भाई रामन, ॿई अॻिते वधंदा रहिया। पहिरियों बारस इलाइक़ो, वरी मैदान आयो, मैदान खां पोइ जीअं झंगली कंढा थींदा नी उहे आया, साईं जन त क्रॉस कंदा रहिया। आख़िर हिकु जॻह ते आया, दड़ो हुयो, दड़े ते बूठियो हुयो। साईं जन दड़े जे साम्हूं घणी खनि बीह करे मुस्कुरायो, त जीअं मुस्कुरायो त बूथियो फाटी पियो, हवा जो झोंको आयो ऐं बूथियो फाटी वियो, दड़ो बि न सघ में, ऐं अंदरां हिकिड़ो अवधूत जोगी ॿाहिरि निकिरी करे आयो। ऐं जीअं जोगी ॿाहिरि निकितो, अची करे सिधो साईं जन खे नमस्कार कयो, साईं जन जे पेरनि ते पियो, साईं जन खे प्यार सां हथ रखे। जोगी चयो, साईं संसार ॾाढो ॾुखियो आहे, शहर छॾे करे गांव में आयासीं, ॻोठनि में आयासीं, ॻोठ छॾे करे जंगल में आयासीं, माण्हू उते बि न छॾियो कोई, कीअं पई कजे। जंगल छॾे करे बयाबान वसायासीं, उते बि सुख कोन, आख़िर धरती में पइजी वियासीं। तॾहिं साईं जन मुस्कुरायो, चई इहा ई त ग़लती आहे, संसार भॼण जो नालो थोरी आहे, संसार कुझु करे गुज़रण जो नालो आहे। जेकॾहिं संसार में ईअं भॼी वियासीं, पाण खे विञाए छॾींदो त छा थींदो। इन करे मालिक असांखे रहमत ॾिनी आहे, हथ ॾिना, दिमाग़ ॾिनो आहे, सोच ॾिनी आहे, दिलि ॾिनी आहे, त पोइ उन सां असां कुझु करे गुज़रूं, जंहिंसां पाण बि सुखी रहूं, संसार खे बि सुख रहूं। मालिक असांखे रहमत ॾिनी आहे, जंगल में पइजी सघंदा आहियूं। उन सचे साईं चयो, मालिक एतिरी हिमत ॾिनी आहे, एतिरा साल जंगल में छा, पर धरती में पूरे पुरजी करे बि रही सघंदा आहियूं। जॾहिं पाण पुरजी करे रही सघंदा आहियूं, जॾहिं ॿाहिरि संसार में रूप संसार खे केतिरो रोशन करे सघंदा आहियूं, केतिरो ॾेई सघंदा आहियूं, केतिरो बनाए सघंदा आहियूं। तंहिंजे करे ॿाहिरि निकिरो, संसार खे ठाहियो, बणायो, उते सदुपदेश ॾियो, सत्कर्म कयो, चङाई कयो, जीअं पंहिंजे जीवन खे धन बणायो। हीउ संसार कुझु पाइण जे लाइ आहे, कुझु अॻिते खणी हलण जे लाइ आहे। संसार पंहिंजो पाण खे पूरे करे मिटाइण जे लाइ कोन्हे, ख़तमु करण लाइ कोन्हे, संसार कुझु बणजण जे लाइ आहे। ऐं साईं जन जी आज्ञा पाए करे जोगी शीश निभायो, ऐं उन वक़्तु तो ॿाहिरि निकिरी अॻिते हलियो, संसार खे संदेश ॾींदे, उपदेश ॾींदे पंहिंजे जीवन खे सफल कयो, ज़िंदगी खे बनाए वरितो। तंहिंजे करे उन सचे साईं असांखे सम्झायो त जेतिरो थिए हिन जनम में कुझु करे गुज़रो, करियो उहो जेको अॻिते वधण जे लाइ हुजे। यानी सभु सां बहितर व्यवहार, सभु सां चङो हलणु, ऐं चङे हलण जी शुरूआत असां पंहिंजी ज़बान सां कयूं। यानी ज़बान सां कॾहिं को कड़वो न ॿोलूं, ज़बान सां ग़लति न ॿोलूं, असांजी ज़बान में मिठो ॿोलणु खपे।
हकीकत में शुरुआत असांजी ज़बान थींदी, ज़बान सां असां मिठा थियासीं, अमल सां पंहिंजो पाण मिठा थी वेंदासीं। जेकॾहिं ज़बान कड़वी हूंदी, अमल चङो मुश्किल थी वेंदो, छाकाणि ज़बान सां ई सभु कुझु विञाए छॾींदासीं। तंहिंजे करे असां सभ खां पहिरीं पंहिंजो पाण खे मिठो ॿोलण, बहितर ॿोलण जी कोशिशि कयूं। ऐं इन करे सचे साईं चयो, हथ मालिक ॾिना नी, हथ कुझु करे गुज़रण जे लाइ। ऐं इहा यादि रखणु खपे, मालिक असांखे एतिरी लंबी सोच ॾिनी आहे, दूर अंदेशी ॾिनी आहे, जो असांजी नज़र हिन जीवन खां बि अॻिते आहे। यानी मौत खां बाद में सुख। असांखे सिर्फ़ु हितों जा सुख न ॾिसणा, हितों जा सुख ॾिसणा नहीं, हितों जा वठणा नहीं, हितों जा पाइणा नहीं। हितों जा सुख असां प्यार, प्रेम, मोहब्बत सां, मेहनत सां, चङो हलण सां असां हितों जा सुख पाईंदासीं। ऐं अॻिते जो सुख सत्कर्म सां, कंहिंसां चङी सां, कंहिंसां भलाई सां, कंहिंसां बहितर व्यवहार सां, कंहिंजी मदद सां, जेके आसीसां दुआऊं मिलंदियूं असांखे अॻिते जो सुख ॾींदा। ऐं नाम सिमरन, ध्यान सिमरन, इहे वरी असांखे मालिक सां मिलाइण जा सुख हूंदा। तंहिंजे करे इहे टई सुख, टई अमल असांखे टिनी सुखनि जे लाइ करणा पवंदा। संसार में रहण जे लाइ महिनत, हथनि जो इस्तेमालु, अॻिते जे सुखनि जे लाइ, सुर्ग जे लाइ बहितर व्यवहार, हर कंहिंखे सुख ॾियणु, ऐं उन प्रभु खे पाइण जे लाइ नाम सिमरन ध्यान, जंहिंसां असांजो अंदर उज्जवल थियो, प्रभु खे पंहिंजे प्रकाश में पाए सघूं। तंहिंजे करे उन सचे साईं चयो, मालिक हथ सां गॾु ॾिनई, हथनि जे करे असां इंसान हूं। तंहिंजे करे हथनि खे सखारतो करूं, यानी पंहिंजे जीवन खे सार्थक कयूं। ऐं जेकर असां जीवन खे सार्थक कयोसीं, असां अॻिते वधंदा हलंदासीं। जे प्यार भरे मौक़े ते पाण सभु कनि थिया, उहो मौक़ो असांखे सही इंसान बणजणु सेखारे थो। उहो मौक़ो असांखे ॿुधाए थो त असां सभिनी खां उत्तम श्रेष्ठ हथनि जे करे, हथ जो मक़सदु आहे कुझु करे गुज़रणु। हथ ते रखी वेही न रहूं, पर हथनि खे हलायूं, यानी सभ सां बहितर व्यवहार कयूं, चङाई कयूं, सभ सां बहितर हलत हलूं, पंहिंजी ज़बान खे मिठो रखूं, बहितर रखूं, ऐं सभ सां भलाई कंदे अॻिते लाइ कुझु पंहिंजो पाण खे बणायूं। ऐं नाम सिमरन खे पाए सतगुरु खे रिझाए, उन सचे साईं, उन ईश्वर, उन प्रभु खे पाए। सो अॼु हिन प्यार भरी घड़ियुनि में उन सचे सतगुरु दास, उन ईश्वर दास, उन मालिक दास, उन प्रभु परमात्मा दास इहा ई इल्तिजा, अरदास ऐं वेनती त पाण सभिनी खे अहिड़ी सुमत बख़्शे, पाण सभिनी ते अहिड़ी रहमत बख़्शे, जो शल सदाई मुंहिंजे ॾिनल संदेश ऐं आदेश ते अमल कंदे, उन सचे साईं जे नाम ध्यान सिमरन खे साथ रखंदे शल अहिड़ा बणिजूं जो इन मेलनि खे मल्हाइण या पंहिंजो पाण खे उन सचे साईं जे नाले ते चवाइण जे क़ाबिल बणिजी सघूं। सो अॼु हिन प्यार भरी घड़ियुनि में तव्हां सभिनी भाउरनि, भेनरुनि, ॿारनि, महिमाननि, उन्हनि सभिनी सॼणनि जन हिन प्रोग्राम जो आयोजन कयो या उन कंहिं क़िस्म जी शेवा कई या शामिल थिया, तव्हां सभिनी खे पूज्य देवरी साहब, संत सतराम धाम, राणकी साहब जी तरफ़ां इहा ई आशीर्वाद त सदाई प्यार भरे पंथ, मोहब्बत भरे रस्ते ऐं साईं भरी समझ सां सदगुणनि खे धारण कंदे, चङाइनि खे पाईंदे, उन सचे साईं जे रहमतुनि खे पंहिंजे जीवन में आणींदे शल हर मोड़, हर मौक़े ऐं हर महल ते अॻिते हलंदा, वधंदा, वसंदा, फलंदा, फूलंदा, ख़ुशि ऐं ख़ुशहाल रहो। सचो सतनाम, सचो सतनाम।